कश्मीर में ख़बर ॾींदा हलो त कश्मीर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ पीर ऑफ बरचौंडी शरीफ़ जे मियां अब्दुल हसीब कादरी जी सरबराही में पुरअमन एहतजाजी रैली कढी वई। रैली में सियासी समाजी तोड़े क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शिरकत कई। रैली अलमदार चौक खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आला ऐवाननि ताईं पहुचायूं, वज़ीर आज़म ताईं पहुचायूं, पंहिंजो प्रेसिडेंट ताईं पहुचायूं, वज़ीर आला ताईं पहुचायूं, कोर कमांडर ताईं पहुचायूं, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ताईं पहुचायूं, ISI वारनि ताईं पहुचायूं। हिते असांखे सिर्फ़ु खपे आर्मी ऑपरेशन, हेठि जी त ॻाल्हि ई न आहे। हाणे इहो सिस्टम ई न रहियो आहे त हेठि को पुलिस वारा अमन अमान कराईंदा या पंहिंजो हितां जा वॾेरा अमन अमान कराईंदा, नेवर, कॾहिं बि न। असांखे सिर्फ़ु आर्मी खपे, आर्मी ऑपरेशन असांजे ज़िले में थिए। इहे जेको बि सिस्टम आहे इहो सभु सिस्टम हलंदड़ सिस्टम सभु नाकारा थी वियो आहे। इन लाइ असांजो गुज़ारिश आहे इहो ई आहे, असांखे अमन ॾियो। अमन जे लाइ असांखे केसि ताईं बि वञिणो पियो इंशाअल्लाह असां वेंदासीं। असांजो मौक़ो इस्लामाबाद ताईं बि इन अमन जे सिलसिले में कश्मीर ज़िले जे लाइ नुमाइंदगी करण विया उते नून लीग जे मिनिस्टर सां बि मिलिया और असांजा MNA बिरादरी बि आयो। उन्हनि खे यकीन दहानी करायो वियो जेको आहे न असां कश्मीर ज़िले में जेको आहे न जल्दी में जेको आहे अमन अमान कराईंदासीं। पर उन खां किसो अञा मथे अॻियां हलियो वियो आहे। हिकिड़ो मूवी वापसि थींदो आहे त वरी ॿियो वापसि थींदो आहे त टियों, इहो मुसलसल इहो सिलसिलो हलंदो रहे थो। असां पंहिंजे आला इदारनि खां इहो ई अपील कंदासीं त बराए महिरबानी इन शइ खे हाणे ॿुधो ॾिनो वञे। बर्दाश्त जी बि का हद हूंदी आहे, बर्दाश्त हद खां किसो मथे चढ़ी वियो आहे। इन जे करे असां सभिनी शहरवासियुनि खे बि इहो अपील कंदासीं त महिरबानी करे एके ऐं ॿधी जो मुज़ाहिरो कयो। एके ऐं ॿधी जो मुज़ाहिरो न कंदव त हर माण्हू पंहिंजे वारे जो इंतज़ारु करे, हर माण्हू पंहिंजे वारे जो। हाणे कोई बि माण्हू महफ़ूज़ न आहे, भले कंहिं बि मज़हब सां ताल्लुक़ु आहे, कंहिं बि तनज़ीम सां वाबस्तु आहे, कंहिं बि क़ौम सां वाबस्तु आहे, कोई बि माण्हू महफ़ूज़ न आहे। महिरबानी करे ॿधी जो मुज़ाहिरो कयो। असां इहो ई अर्ज़ु कंदासीं आला इदारनि खां त हाणे असांजो जेको आहे फ़ौजी ऑपरेशन खां सवाइ बेरहमाना ऑपरेशन खां सवाइ ॿियो को मसइले जो हल न आहे। एॾी त ख़राबु आहे, को बि शहरी जेको आहे महफ़ूज़ न आहे। डेली जो मामूल बढ़ियल आहे, वारदातूं। को न को दुकानदार ॾींहुं ॾिठे जो फुरिजी वञे थो। अगवाकारी, मोटरसाइकिलनि जी फुर, दुकानदारनि खां पैसा फुरणु, इहो मामूल बणियल आहे। कश्मीर ॼणा को पाकिस्तान जो हिसो ई कोन्हे। असांजी इंतिज़ामिया बिल्कुलु जेको लापरवाह थियल आहे, ॼणा हुननि जो को वजह वास्तो ई कोन्हे। असांजो मुतालबो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान और चीफ ऑफ आर्मी स्टाफ को खुदारा कश्मीर में फ़ौजी ऑपरेशन कयो वञे। हिन जो हल इहो ई आहे, फ़ौजी ऑपरेशन सां ई जेको आहे असांखे अमन माल मिली सघे थो। असां इहो मुतालबो कंदासीं कि फिलफौर असां कश्मीर डिस्ट्रिक्ट में बेरहमा फ़ौजी ऑपरेशन कयूं। माल बणाए पैसा खसे, मोबाइल खसे हलिया वञनि था, केर बि उन्हनि खां पुछण वारो कोन्हे। नायज बिरादरी जा 2 ॼणा अगवा थियल, उहे अञा बाज़ाब न आहिनि थिया। पठाणनि जो छोकिरो अगवा थियल आहे गुड्डू मां, उहो बाज़ाब न थियो आहे। मक़सदु उहो ॾींहुं ख़ाली न आहे कि मुख़्त सिंगल जी फुर, को धाड़ो न आहे। इस्लामाबाद में धरणो लॻो, फ़ौज जो मुतालबो कयो वियो ऑपरेशन जो। उते असांजो CM साहिबु चए पियो त कश्मीर असां पंहिंजे कश्मीर जे लाइ अमन अमान बारे में अॼु मियां साहिबु मियां बरचौंडी शरीफ़ जी अॻवानी में हिकु ख़ूबसूरत रैली पेश कई आहे, जंहिंमें असां कश्मीर में महफ़ूज़ न आहियूं। असांजे कश्मीर में ॾींहुं ॾिठे जो अखियुनि में मिर्चां विझी करे फुरे वञनि था। का माना सम्झ कोई मालिकी न, हेॾी पुलिस जी नफ़री, अरबे रुपया पघारूं आहिनि। अलाए किथे उहा नफ़री असांजे जजनि ॾिया, ऑफिसरनि ॾिया, वॾे माण्हुनि ॾिया। असांजे शहर में कोई पुलिस वारो नज़र नथो अचे। अॻे ॾींहुं मां खां पाण खां बंदियूं फुर करे विया आहिनि। उन्हनि में हिसाब किताब सॼो ॾींहुं बच्चनि जी रोज़ी असांखे नथा करे ॾियनि। मासूम बच्चा कीअं घरो निकिरूं, कीअं उहे स्कूल वञण जे लाइ तयारु न आहिनि, छो त मथां असांखे खणी वञनि। बहरहाल असां इहो चाहियूं था त सिंध पुलिस खे, IG खे, पंहिंजो हुकुमराननि खे इहो ई अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे असांजे कश्मीर में कंदकोट में अमर करायो वञे। मानो कयो, यकीन ॾियारो त असां जेको आहे तव्हांजी सिंध गवर्नमेंट सां ॻाल्हाए करे टॉक्स करे जेको आहे तव्हांखे अमन अमान जी फराहमी लाइ कोशिशि कंदासीं। जॾहिं उन्हनि राब्तो कयो CM साहिब सां, CM साहिबु असांजे इहो ई बयानु ॾिनो त कश्मीर में का बि जेको आहे हालात ख़राबु कोन आहिनि। कश्मीर जी अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। जे अगरि कश्मीर जी सूरत हाल बहितर आहे त पोइ असां हिते छाजे लाइ बीठा आहियूं रोडनि ते? असां मजबूर थिया आहियूं। का बि हिते अमन अमान जी सूरत हाल बहितर कोन्हे। रोज़ हिते फुरूं धाड़ा थियनि था, रोज़ माण्हू अगवा थियनि था। लिहाज़ा कश्मीर ते नज़रसानी कई वञे ऐं कश्मीर खे अमन अमान ॾिनो वञे। कंहिं बि ज़ात सां हुजे महफ़ूज़ न आहे।
असां आला अमरदारनि खां रिक्वेस्ट था कयूं, अपील था कयूं त असांखे कश्मीर में अमन खपे। इन में जेका बि माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे ऑपरेशन करे उनखे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे किफ़र किरदार बि पहुचायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।